तती रोए हर का तूं रती रोई छो। पोती त आहियां पिर खे पर मतां कटर न पवे को। शाह साईं खां कंहिं पुछो त जेके दुनिया में माया जी तपत वारा आहिनि से त रोइनि था, पर तव्हीं नाम में रतल छो था रो। तंहिंते शाह साहिब जवाब ॾिनो, पोतल त आहियां पिर खे पर मतां कंहिं ॻाल्हि सां कटर न पवे। हमेशा ईश्वर खां ढिॼिजे, तो भाज़ारी कजे। अलाए जे ईश्वर छा में राज़ी आहे, मतलब त कंहिं ॻाल्हि जो अभिमान न कजे। हिन पंध में निमाणप सां हलजे ऐं हमेशा ढिॼिजे। प्यार सां बोलियो, जय समाधान।